हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। बस्ता जे जमात जे इश्क़ ऐं मोहब्बत खे ॾिसी करे मां तव्हांखे बाइस भलो थो ॿुधायां, भलो थो ॿुधायां। तव्हांजा थक लही वञनि पोइ त बसि नी। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त फतलका आदम मिन रब्बिही कलमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। पहिरियों सिपारो कुरान पाक जो वा सूरह बकर है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त पोइ आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पालणहार खां कुझु कलमा सिखी वरिता, सो अल्लाह ताला उन्हीअ जी तौबह क़बूल कई। बेशक उहो ई घणो तौबह क़बूल करण वारो ऐं बाज़ारो आहे। वाह, एॾे ख़्याल अथव न? तव्हां जो ख़्याल हूंदो न तो असांजी दिल्ली असां सां ॿोलाईंदी, पोइ इंशाअल्लाह ताला चङाई थी पवंदी। हज़रत आदम अलैहिस्सलाम रब जे तरफ़ खां कुझु कलमा सिखी वरिता, सो अल्लाह ताला उन जी तौबा क़बूल कई। बेशक उहो ई घणो तौबा क़बूल करण वारो ऐं बाज़ारो आहे। हे आयत मुबारक जो लफ़्ज़ी तर्जुमो हुयो। उहे कहिड़ा कलमा हा जेके अल्लाह ताला जे तरफ़ खां आदम अलैहिस्सलाम सिखी वरिता? हिकिड़ी क़ुरान शरीफ़ जी आयत है त रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्हम्दुलिल्लाह नंढे वॾे खे यादि आहिनि, जेके नेक नमाज़ी आहिनि उहे हर वक़्तु पढ़ंदा आहिनि। घर में कंहिं नबी यादि हुजे त ज़माने जा कलाम शलाम यादि हूंदनि, इहे यादि न कंदा आहिनि। वरी जे चवे थी इहो मुननि जो कमु आहे, छॾिया त घणा वञा बि साड़े ॻाल्हायो। इहे बि अल्लाह ताला जे क़ुरान पाक जा लफ़्ज़ मुबारक आहिनि जेके आदम अलैहिस्सलाम पे घुरिया। ऐं असांजा परवरदिगार, असां पंहिंजे नफ़्सनि ते ज़्यादती कई, ज़ुल्म कयो। जेकॾहिं तूं असांखे माफ़ी न ॾींदे, असांजे मथां रहम न कंदे त असां नुक़सान वारनि में थी पवंदासीं। महिरबानी कर परची पओ। इहे बि कलमा आहिनि, पर इहे 300 साल कलमा दुआ घुरंदो पे रहियो। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। साल गुज़री वियुसि, 10 साल गुज़री वियुसि, 50 साल गुज़री वियुसि, 100 साल गुज़री वियुसि, 150 साल गुज़री वियुसि, 200 साल गुज़री वियुसि, 250 साल गुज़री विया, 300 साल गुज़री विया, को नथो ॻाल्हाएसि, न को माफ़ी थी मिलेसि। ॻाल्हायो सही आहे न? हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछंदुसि त आदम अलैहिस्सलाम तो वसा वांगुरु त न हो नी, जो खून कयूं अचूं त बि हिकु गंध लॻो पियो आहे। रोडनि ते अॻुवाऊं फुरियूं कयूं अचूं, मिस्कीननि जा माल ॿधियूं अचूं, तॾहिं बि कंधा रखा न आहियूं साईं। छो? साईं असांखे वॾी पुठिया फलाणो नवाब, फलाणो जागीरदार, फलाणो वॾेरो असांखे रुगो ऐसे शोषाणे ते त वठी हले, तॾहिं त 50 बेचारो थो असांजे लाइ वॾेरा काहे अचे बीहनि, त असांखे कीअं था छॾाइनि? असांखे पुठिया साईं। एॾे ख़्याल रखण लाइ न शाबाश। बाक़ी छॾ न को असांखे को मुनो को मिस्कीन को ईमानदार को थाणे ते वञे, वो चवंदा त भली लोड़े इहो एॾो आहे।
वाह सुना सही वाह सुभान अल्लाह ओ हजरत आदम अलैहिस्सलाम ये करना हो चला है यस सर ये करना हो ये सच करे बच्चों तो 300 साल में मथे आसमान में मुंह करे न देखो सब पैकी भैया छा कयामत केड़ो मोखना बेटा तो फरमा बे दसू हमें आयम सू मेरा सू हमें आयम सू मेरा मुझो मेरो मोथियो में वणन तित पयो में चित हलन लागे हुस्नरी अल्लाह वाला जो ये कम है ना कतना बाज हम किया तू का कनिया कपड़ा कपड़ा बाजो की तू का कनिया कपड़ा हे राजा अरदायू करे तू डिग्गी घूमेती मता कूड़ी लगे का धके सचो हलंदो इंसान हित सदाई सुल्तान हुत पिटी दे परदे हमें तमाही ज़ाहिर में मिस्कीन हो वेलो खाओ था वेलो वेहो था पटाटा महांगा टमाटा महांगा इनिया तकलीफ ते तवा सब्र कयो वा शुक्र कयो वा पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क वाली जिंद तवा के आहे खुदा की कसम त दुनिया का तवा ताजदार है ए जिन दिहाड़े की जिंदगी अकाद रंडी हयाती जी काने बैठे बैठे मानू मरियो रिकॉर्डिंग बाय जावेद भीमोराई शाही मौली साहब तवा के मोहम्मद इस्माइल बुझान मदीने वाले की सलात पढ़ो कसरत सा बड़ी उन्हीं के वास्ते है मुझे इश्क जा फलसफा तवा सलात कसरत सा पढ़ो हे जमीन है आसमान ही पार में क्लेश थी वजे दुश्मन मरी वेदा सलात जे पढ़ने वारो न मन सुभान अल्लाह घणा साल गुजरी वियसि थोरो ॻाल्हायो 300 साल गुजरी वियसि माफ़ी नथी मिलेसि नथो ॻाल्हाएसि हाणे अचो त मां तव्हांखे असली हक़ीक़त ॿुधायां मवाहिबुल लदनी हज़रत अल्लामा अहमद कस्तलानी खणी अचो सही बुखारीअ जो शारिह थो लिखे त अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम के पैदा करे जन्नत में रहायो सिर मुबारक सजदे खां मथे जो खणी ॾिसे त जन्नत जे दीवारनि जे मथां जन्नत जे दरनि जे मथां जन्नत जे रोशन ताननि जे मथां फ़रिश्त जे इन्हनि तरनि जे मथां तूबा जे पन जे मथां अर्श आदम जे पायनि जे मथां मलाइकनि जे नूरी निराड़नि जे मथां हूरनि जे सोज़ वारनि सीननि जे मथां जाॾे जो नज़र करे पियो ॾिसे हज़रत आदम अलैहिस्सलाम त लिखियो पियो आहे मक्तूनन बिस्मिल्लाह इस्म मुहम्मदिन हज़रत आदम अलैहिस्सलाम दिल में ख्याल कयो त अल्लाह ताला पंहिंजे नाले सां जिब्रील अलैहिस्सलाम जो नालो न लिखरायो इज़राइल मीकाइल इसराफील जो नालो न लिखरायो हे मोहम्मद केर आहे हे मोहम्मद केर आहे जंहिंजो नालो अल्लाह पंहिंजे पंहिंजे नाले सां गॾु लिखराए छॾियो आहे इहो ख्याल करे हाणे रब खे तो अर्ज़ करे हाज़ा मोहम्मद मन हुआ
पंहिंजे इस्म मुबारक सां गॾु लिखराए छॾियो थी। हेॾे तवजो कयो। हे मोहम्मद केरु आहे? अल्लाह ताला फरमाए त हादा वलदुक, तुंहिंजो पुटु आहे, तुंहिंजो पुटु आहे। सुभान अल्लाह, मुंहिंजा मौला पुटु त मुंहिंजो आहे, पीउ खां बि अॻ में। थोरी तकलीफ़ आहे भाई, पुटु त मुंहिंजो आहे पर बाबे खां बि अॻ में। ख़ुदा तो फरमाए त हा हा इहो तुंहिंजो ॼाओ आहे, तुंहिंजो वलद आहे, पर लौला लमा ख़लक़तुक मा इन तुंहिंजे पुट खे पैदा न कया हा त तो पीउ आदम खे ई पैदा न कया हा। इश्क जे जहान में वठी तो हला मदीने वारो न मदीने वारो वा, मगर मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ने ॿुधल अथव न न हिननि जो रुगो अमेरिका वारो कुझु ॿुधल आहे। अरे मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी केॾो जान तव्हां न ॿुधो, वॾो आशिक़ रसूल थी गुज़रियो आहे। पोइ अल्हम्दुलिल्लाह ये सब घट घेर गस सब घुमी आया आहियूं। पोइ उते हिकिड़ो हिंदू वारियो पाओ, पोइ पंहिंजे जंतर मंतर जे ज़ोर ते जा रियासत कयईं। हुनजी दिलि का साफ़ थी वई, माण्हुनि खे दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाई, जे ख़ल्क़ में ख़राबो विधई, चङनि भलनि माण्हुनि जा कम लाहे छॾियईं शैतान वांगुरु। इहा बि मखदूम अब्दुल रहीम साईं खे ख़बर पवे। अरे मखदूम तुंहिंजो पारो हुजे, एॾो ज़ुल्म हुजे। साईं अब्दुल करीम आई अल्लाह ख़ुशि रखे। अब तो तुझो हो मथा मिले हा कि तुझे कटे थी आयो है लिखे दो। वाज कई छा को गई इन के चो तो बी माइक भी हित रख लाउड तो भलो आ, लाउड तो तमाम असा को वाज कराई तो लेटो फिटी देव न वाज वणे वधो न। अरे ये खाली रुदो दे सोना इधर रख। वाह वाह रे वाह साईं हिन खे 100-200 रुपए जो वधीक ॾिजाए लाउड वारे भलो लाउड दस यार भला मञण मुराद है। साईं दीदी ये न करी बात को मची के बाण पकड़े सब वाह 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 सुभान अल्लाह। वाज कयई केड़ो वाज कयई पांजे जमात खे, पांजे शागिर्दन खे, पांजे मुरीदन खे जिहाद जी तरकीब ॾियारे। अरे ॻाल्हि ॿुधो, सवण जे मौत बि मरंदव, चोरनि कंदे बि मरंदव, किने पैसे बि मरंदव, ईअं बि मरंदव, पर भलो मौत उहो अथव जेको रब जे राह में अचेव। ख़ुदा जे दोस्त वली काबिल जो वाइदो तीर वांगुरु थी माण्हुनि खे दिलनि में लॻो। चए त साईं पास वाइदो न कर, आख़िरी फुड़ो रत जो हूंदो तॾहिं बि मोहम्मद जे शान ते मरंदासीं। तू रुगो साम्हूं हथ कढ न बस। वॾो जज़्बो ऐं वलवलो जमायत में अचे वियो। जेॾी महिल जो आशिक़ रसूल जमायत तयार थी वई, हिते मखदूम अब्दुल रहीम पंहिंजे दिलि में ख़्यालु कयो बहितर ईअं थींदो त मुस्लमाननि जे लश्कर जो सिपा सालार मां पाण बणिजी वञा, न त सुभाणे इहे ई जमायत चवंदा दादा मौलवी थींदा ई पाण ईअं त असांखे मछराए मौत में मुंहं में ॾेई करे पाण वरी हुजरे जो कड़ कड़ करे वरी सुम्ही पवंदा। जमात खे चई बीहो त
तमा घर दो जीजल अमर को दुआ वठी अचा तमा कमांडर इन चीफ सिपा सालार फौज जो पाण बणगी हलंदी लेकिन को मोहम्मद बिन उमर दाऊद कोटरो तालीम खाते जो डायरेक्टर थी गुजरियो बा पीएचडी लंदन वयो इयो मखदूम अब्दुल रहीम जे सवाल हयात जे मुकद्दमे में ही आदाल लिखी सुभान अल्लाह सुभान अल्लाह घर में वाह सुना सही वाह घर में अमर सुभान कोई सुभान अल्लाह अम्मा मामा को मंत्र नहीं माया हां बच्चों ये तो मोकल है बापा ने मुसलमान ने लश्कर के जान करेगा ये तो वक्त पैदा होगा जो बेटो को मारने का गुमराह करे असा ये बाबा जो साचन के तरह जिहाद करना तो दुआ कजाए तो कामयाबी अल्लाह ताला असा के दे सुभान अल्लाह अरे मां को दुआ पे ने भाई तमा के जान बुधाई वो ता को विसरी वही याद लाए ता तमा तो देख ये खड़के देख कम सुभान अल्लाह ओहे साईं जो तमा के जान न बुधाई तमदीने वालो जो मिंबर ते चढ़ियो पाण फरमायो आमीन छाजे ला नबी आमीन फरमाई जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज कयो त जो अब्बो अमर जेरो हुजे उन्हन की खिदमत करे जन्नत न खटे नहीं हुई बर्बाद थी वजे दलायो हारे शाबाश हाने चाती अमर चवेस अबा ओ मखदूम अब्दुल रहीम जियो मां अबा तू न बने अमा छो चेंदा मां कुराड़ी आया बुढ़ड़ी आया मुझी खिदमत तू थो करे पाजन मुरीदन शागिर्दन के मोकल उहे वजन तू न वजो बा मखदूम साहब जो दगे सूर ये पंजाब हाने अमर मोकल न थी हाने तो मरी आसे सुभान अल्लाह मम्मी त बैठो ओ अमा मोकल दे अरे हे मखदूम तो के मां चयो जो त तू मां पुराड़िया मर के न छडे वज वरी जद बदी बिठो आ त वरी मोकल दे ओ मामाड़ू मां के ताना दीदा मेड़ा दीदा ये नगर मोकल दे चई ना तो जो जिहाद मुझे कदमन में आ मौलवी को मार के सदाए खबर का नहीं तो मदीने वाले साईं के एकरे शख्स जो ते इजाजत जो त मां जिहाद ते वजा हसन हुसैन जे नाने फरमात मां चेरी थी जिहाद साईं मर चेरिया नबी फरमात वनी मां की खिदमत कर जन तू जिहाद करे आए तो जो जाज बस मुझे कदमन में बाबा बकरी करे नहीं रहो तो वसा जड़ो त न हो न झटपट अमर जे टुटन में हाथ में जे चल न तेरी साल पढ़ने दिया जे वो अमर जो खैर ना है सुभान अल्लाह अम्मा जी मोकल दे सुभान अल्लाह मोकल दे त वञा मां चयो साहबा मखदूम तुंहिंजो अॼु अकुल सलामत न आहे इल्मु अलाए काॾे हले वियो थी हिकु दफ़ो ॿ दफ़ा 5 दफ़ा मोकल न थी जाए त बि मोकल दे महिरबानी कर मोकल दे ॿार जमात इंतज़ार में बीठी आहे कुराड़ी कॾहिं होश में कॾहिं जोश में जॾहिं ॻाल्हि ॿुध अमर चयो त हिनखे दाबो ॾियां त मुड़ंदो न त न मुड़ंदो जे यादि रखी छॾ जेकॾहिं तूं मां जे चवण ते न हजे ऐं तूं ईअं जिहाद ते बि हलियो आहे त मां जेका न तोखे 2 साल जेका खंज प्यारी आहे मां न बख़्शी ॾीसां वॾी ॻाल्हि थी वई हाणे अमर खे जवाब थो ॾे पेरनि ते हथ रखी थो चवे पियो त ॻाल्हि ॿुधाए हा तो जेका मूंखे 2 साल खंज प्यारी मुंहिंजे लाइ ओजागा कयई मुंहिंजी परवरिश कयई पालना कयई न इहे सभु मां तुंहिंजा थोरा अॻ में लाहे छॾिया आहिनि मूंखे इजाज़त ॾे त मां वञा अमर थी चवे त भई त अञा चवे थो त मां इल्मु वारो आहियां अकुल सलामत आहे पुत्र कहीं भी औलाद के ताकत ना है जो मां जे ओजागे जो थोरो लाहे सके मखदूम तू है केड़ा नंद तो चवे पेरन ते हथ रखी तो चवे पियो जे इजाजत दे त ॿुधाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधाए
हाणे ॿुधाए तूं नंढड़ी हुई थर में बकरियूं चारींदी हुई हिकिड़ो ॾींहुं अलाह जो थियो जून जुलाई जा महीना हा थर जे इलाइक़े में गरम हवाऊं पियूं लॻनि थधो माटड़ो पाणीअ जो गरम भरे निकिती आहे तूं बकरियुनि जे माल खे काहे हली आहे बकरियुनि जो माल हर किसी का बितको ॾेई काॾे भॼंदी आहे का टिटू ॾेई काॾे भॼंदी आहे खिलण हसण जी ॻाल्हि करण जे बाद ॿुधणो अथव त ॿुधो न त मां बसि मां आयुसि न दिल में तीर आ न हिन में बकरियुनि जी दगावत न कया कुल हे देश पी वेठा ख़बर कान्हे सही आहे या मतिलब छो चवां सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल खे अमा पोइ उन्हीअ ॼाणे तोखे बकरियुनि जे माल ॾाढो तंग कयो हिकिड़ी भगी पई वञे उन्हीअ खे पई वराए त ॿी भगी पई वञे उन्हीअ खे वराए पई अचे त टी भगी पई वञे उन पई लॻई त वरी पाणीअ जो ढुक पी पई वठे पर एॾो त तोखे उन्हीअ ॼाणे बकरियुनि जे माल तंग कयो जो मैल ॿ तोखो माल परे भॼी वियो पाणी पीअंदे तुंहिंजो माटो पाणीअ जो खपी वियो बारीअ जे दड़े जे मथां टाक मंझंदि जो टाइम हुयो बेहोश थी किरी पई हुई न हे जबल जलदा यूं करे ॿियो तिख ॾेखारे था लॻनि लुकूं लतीफ़ चए उते माज़ूरनि मथां उते पुनल ओॾो आओ जिते हो त हूंदी माए कली बेटा ये जो पीछे था ॿिए शहर में तो चवे न जी ॿियो पारी सुजन भर वर वसीला सुपरी थक से डोरे थर लॻ लतीफ़ चए कांध मुयची कर विधिया करे बर रस जाए राह में हा बाबा मखदूम वाकई इहो मुंहिंजे मथां वक़्तु आयो हो जब नौजवान हिकिड़ो छोकिरो हो साओ जुबो पातल हुसे थधे पाणीअ जो वटो भरे तोखे वारीअ जे दड़े जे मथां प्यारे वियो हो पोइ तुंहिंजी जान बची ही यादि अथई हाणे कुराड़ीअ वारे छा थी चवेसि अबा मखदूम ॻाल्हियूं त अहिड़ियूं थो करे करे तूं त मां सां गॾु हूंदो हा बाबा हा वाकई उहो छोकिरो वीचारो हुयो मूंखे पाणी प्यारे वियो त कुराड़ी का सम्झे जा प्यारे वियो हुई पाणी चई हा बाबा पोइ उनखे सुञातो हो चई मां सुञातो मां कोन हो पेरनि ते हथ रखी थो चवे त उहो तुंहिंजो मां पुट मखदूम रहीम हुयो मां हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे मां न चाहियां त तुंहिंजो सिर न बचे हा मां तुंहिंजे खंड पियान जो जागो लाहे छॾियो हाणे दुआ कर मां हे थो वञाए ख़ुदा जो कसम आहे त उन जंग ते इन काफ़र सां वञी लड़ाई कई उते इन जंग में शहीद मदीने वारो नबी जो गुलामनि जो शान इमाम ग़ज़ाली जो अबो काथे हो अमर काथे ही मेराज वारी रात जो रूह नबी साईं घुरायो सही आहे हाणे ॻाल्हि लॻी थोड़ा दिमाग़ में शाबाश आदम इहो तुंहिंजो पुट आहे जेकॾहिं मां तुंहिंजे इन पुट खे पैदा न कया हा त तो पीउ खे पैदा न कया हा हिकिड़ी ॻाल्हि वरी मां पंहिंजे तरफ़ न उठाई आहे ॿुधायां जन्नत जे मथां नालो लिखियल हो मदीने वारे कंहिंजो न बात खोले नथो ॻाल्हाए छो मदीने वारे जो नालो लिखियल हो न हे तव्हांजे मोरे में चङहूं लिखियल आहिनि मेमुर मंज़ल
रफीक मंजिल, जुल्फकार मंजिल, मुमताज मंजिल। 10 लाख रुपया बंगले ते खर्च कयो थई, पंहिंजो नालो लिखायो थई, साबित थियो त इन जगह जो मुमताज मालिका, रफीक मालिका। सही है। पोजे जगह हुनते तव्हां नाला लिखाईंदा आहियो, मालिक आहे त अलाह मना तू मालिक आहे तॾहिं त नालो लिखायो थी न। पोजे मुमताज मंजिल मो मुराद है त इन जगह जो मालिक मुमताज आहे, त मोहम्मद मंजिल मो भी मुराद है त जन्नत जो मोहम्मद मालिक। वरी उन जगह के मालिक के हक़ आहे त कंहिंखे अंदर पंहिंजे घर में अचण ॾिए, कंहिंखे अंदर अचण न ॾिए। जंहिंजो दिलि ठहियल हूंदी उन खे घर में अंदर अचण ॾिबो। हा या न कयो, ॿियो दफ़ो ॿार निकिरे। सही आहे। जेको सजण हूंदो, वफ़ादार हूंदो, दिलि ठहियल हूंदी उन खे अंदर अचण ॾिबो। भली सॻो भाउ हुजे पर जे सालनि जे चवण ते पिड़ियल आहिनि, नथो अचण ॾिए त बस वारो आहे, बाबा भाउ आहे पर महिरबानी करे मुंहिंजे घर न ईंदो कर। त जॾहिं क़यामत जो सिज उभरंदो त जन्नत जो मालिक हूंदो हसन हुसैन जो नालो। हाणे मदीने वारे जी मर्ज़ी आहे त जन्नत में अंदर कंहिंखे अचण ॾिए, कंहिंखे अंदर अचण न ॾिए। उम्मीद रखी वेही रहो त सजण वफ़ादार जमात आले सुन्नत वल जमात खे मदीने वारो जन्नत जा दरवाज़ा खोलराए ॾींदो। जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन आहिनि उहे जन्नत जा मालिक न थी सघंदा, जन्नत में न वञी सघंदा, छो त मदीने जो साईं आहे जन्नत जो मालिक। ऐं 3 हज़ार टोला जेके हुजूर फरमाया आहिनि उन्हीअ में आले सुन्नत वल जमात ई वफ़ादार जमात मदीने वारे जी आहे। सही आहे। शाबाश। 100 साल 200 साल 300 साल गुज़री विया। घणा साल गुज़रिया? 300 साल गुज़री विया। या रब्बना ज़लमना घुरंदो पे रहियो। मुहर्रम जो महीनो वा दहीअ जो ॾिहाड़ वाजाम साहब। सुभान अल्लाह। जय ॼाणे हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम अल्लाह जे राह में पंहिंजो सिर कुर्बान कयो, बच्चा कुहाया, उम्मत जा फटका पचाया। हजरत सखी सुल्तान लाल जिंदो फरमाया आशिक सोई हकीकी जाना, कत्ल माशूक दे मन्ने इश्क न छोड़े मुख न मोड़े, तोड़े से तलवारा खन्ने जित बलवे के राज माही दे लगे उसे पन्ने पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने। रिकॉर्डिंग बाय जावेद भीमराई, शानवार भाई कादरी। बिठवा था अकेलो और ये वक्त में साईं मौली साहब गुलमो तो कोन हो जो के सॾु करे चवे त हेॾे अंदर जा सूर ॿुधाया थोरो ॻाल्हायो। सुभान अल्लाह। अकेलो हो ना, बीठो था हाणे पंहिंजो पाण सां थो ॻाल्हाए। आदम तोखे जो अल्लाह ताला पैदा फरमाए जन्नत में रहायो हो, जन्नत जे दीवारनि जे मथां, दरनि जे मथां, रोशनदाननि जे मथां, कबटनि जे मथां, मलाकनि जे नूरी निराणनि जे मथां, हूरनि जे सीननि जे मथां, अर्श जे पायनि जे मथां, तूबा जे पन पन जे मथां जाने जो नज़र कई हई त अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद अरबीअ जो नालो लिखियलु हो। पोइ तो ख़ुदा खे अर्ज़ु कयो हो त हाज़ा मुहम्मद मन हुआ, हे मुहम्मद केरा, पोइ ख़ुदा तोखे न फरमायो हो त इहो तुंहिंजो पुटु आहे। जेकॾहिं तूं जंहिं पुट खे पैदा न कया हा त मां तोखे ई पैदा न कया हा। बहितर ईअं थींदो 300 साल रुलो आया, नथो ॻाल्हाए, नथो पढ़जे, नथो माफ़ी ॾे। अॼु त ईअं पंहिंजे प्यारे पुट जो नालो मेल वठी दर ते वञासि। हथ खयई चवे त अल्लाहुम्मा इरहम बिहादल वलद अला हादल वालिद,
बार नो माया माफी न थो जे अज मदीने वाले मीर जो इस्म शरीफ तुझे दरवाजे ते मेड़ वठी थो वचाए हाणे पुट जे सदके मां बापे के माफी ले बात जड़ी मन जो ये ज़मान मुबारक मां लफ्ज़ निकरंदा विया कुदरती आवाज तो बचे सिफत या आदम लो तशफ़अत इलैना बि मुहम्मदिन फी अहल समावात वल अर्द लशफ़अना बचिया से बेशक बचिया से माफी की से सुभान अल्लाह बोला तो फरमाया तो ये जीव जा साईं 300 साल आगे गए सुभान अल्लाह सुभान अल्लाह 300 साल आगे पहले हमारे के लिए याद लोगों ने ये हमारे 300 साल के बोले बेशक के लगे ये दो जन तहरा तो फायद तहा कयो वा माज तहा को बुधन आयो आहे हाणे अखिन जे मथो सफा निंड छाई पई थी कीअं तुंहिंजी निंड फिटाया भला ॾिसां थो वरी 2-3 मिंट बीह अरे हेॾे वो छोकरा बस ने जमात ने लका हेॾे मारे का बस कई के देने न फेरा छोरे बुधना हाणे जड़ी मतलब तो ने फेराई ने मुजो बात न बुधना ही ही करे बाहर वालो फोटो बनाईदा वरी का के छोड़ता हाणे हे बात बुधना सुभान अल्लाह सहीया अरे असा जो बसमा जो भक्त सुबाने या तो होला तो हना जो केबल के तो घर में बैठ जो बनी सुभान अल्लाह कुर्सी हुआ रखंदा के काठ वारी बड़गा हिन तंग कयो आहे न हो जेका पी हुंदी आहे हेठों न हो बस हाणे जेको थियो आईंदा बस हाणे मां के जगी दो तो हर बार बुराई है ना वो बात नहीं क्या सुभान अल्लाह जो का खैर का अल्लाह अल्लाह आदम अलैहिस्सलाम तोखे तो माफी ॾिनी से पर मूंखे कसम आहे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो हेकड़ाईअ जो अॼु जेकॾहिं तूं ईअं चवे हा त मौला ज़मीननि में आसमाननि में जेके बि तुंहिंजा गुनहगार आहिनि अॼु हिन मोहम्मद जे मेड़ जे सदके सभिनी खे माफ़ी ॾे न ख़ुदा तो फरमाए त मां क़यामत जे ॾियारे मीज़ान न रखाया तराज़ी न रखाया कंहिंजूं नेकियूं बदियूं वज़न न कराया मुस्लमाननि सां गॾु काफ़रनि खे बि जन्नत ॾेई छॾिया हथ मथे खणी करे देखो वेठे सुभान अल्लाह की वर्ता तो खैरुल वलद मैं युही रसूमुल अब्द वल जद हलालिया पुत्र जो कम्बा त पांजे बापे साईं जे नक्शे कदम ते हले उन्हनि के सोहन रसूल के जिंदा रखे आदम अलैहिस्सलाम मोहम्मद जो वसीलो खुदा ने वठी वियो हो कसो कम कोन कयो हई भलो कम कयो हई हाणे जे आदम अलैहिस्सलाम जो सच्चो औलाद आहे त बापे जे उनी चवण ते हल जे हरण भी मचो आहे त जीअं वड़ई तीअं कर हमारी धरती तो पुहाड़े खत्म तू चाहे तू तो पिंडो मुंडा है मदीने वालों नबियन जो भी वसीलो नबियन जो भी वसीलो तू क्या चीजों का जो डायरेक्ट को खुदा से पकड़ने की कोशिश करे ताकि गैर सुजाने जमाने के वडेरे बन अकेलो वेदे तो के कम तारे कुत्ते मारे पजे गोटाई कीना पर जेकॾहिं को उन भोतार जो यार दोस्त वठी वेंदे त तुंहिंजी कुर्सीअ ते ॾियंदे हेॾी सेवन तुंहिंजी बोतल ॾोकींदे तुंहिंजी कोई जेको कहारी वडेरो जेको तोखे काबड़ियल हो तोॾे हीअं अख सां टेकीअ सां ॾिसंदो बि कान सां पर चवंदो त छॾियो मां हींअर अहिड़ो दोस्त वठी आयो मां न त छॾिया न हलाए न
खबर है तो जन ने ठगी ठगी मारन सजदन जी इन इबादत ते तो नाज करे जे या इबादत कमा क्या तो खल खबर है शैतान के कमा क्या बारे हक में हली गस कादे छसो छत खबर है जी इबादत तो जी तो या 60 साल जी उम्र जा ठौछो न जली दी हाय खुदा जे ज़ात जो कसम सुल्तान बाहु जो इते शहर चयो आ एक बुधाया व कोन हा पर साईं मोहम्मद रफी को खिले तो बैठो इन्हीं के सदके बुधाया सखी सुल्तान साईं तो फरमातो त 100 रोजे 100 नफल नमाज़ा 100 सजदे कर कर थके हूं 100 वारी मक्के हज गुजारन दिल दी दौड़ न मुके हूं चिल्ले चलिए जंगल घूड़ा इस गलती ना पक्के हूं सभी मतलब हासिल होंदे हजरत बाहू जदा पीर नजर एक तके हूं या रसूल अल्लाह हक यार बी रवायत बुधो हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रवायत है तो मदीने वाले साईं फरमायो तो जब अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमाए रूह फूके से तो हजरत आदम अलैहिस्सलाम अर्शे मुअल्ला जे सजे पासे नो जो नजर करे दिसे तो 5 अनवार रहल जेके रब जे रुकू में ऐ सजदे में मसरूफ हुल आदम अलैहिस्सलाम रब के अर्ज क्यों तो मुंजा मौला के 5 नूर ये कंजा हिल जेके तुझे रुकू आई सजदे में मसरूफ माखे नजर था चल अल्लाह ताला तो फरमाया क्यों तो आदम ये 5 अफराद तुझी औलाद हिल मुझा मौला इन्हें जानना चाहिए खुदा तो फरमा चुको था इन्हें जानना मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन हिन्ने हतमत करे करे सुभान अल्लाह जे कदे ये न हुजन हा तमा जन्नत पैदा न कया हा दोज़ख पैदा न कया हा अर्श कुर्सी पैदा न कया हा आसमान ज़मीन पैदा न कया हा इंसान जिन्न पैदा न कया हा फरिश्ता मलाइका हूरा कुसूरा पैदा न कया हा मा रब पान के ज़ाहिर न कया हा आदम अरे गाल बुधी छड जॾहिं तोखे का बि हाजत पेश अचे न त इन्हनि जे वसीले सां मां रब खे सुवाल कजां ते सब साल रहो वो तो चले आदम अल्लाह से तो के पैदा कयो हो तो अर्श आदम जे सजे पासे न हो ये 5 नूर दिखा जेके अल्लाह जे इबादत में रुको सजदे में मसरूफ हा तो खुदा जे ज़ात के अर्ज कयो खुदा तो के न जो होता ये 5 अफराद तुझे औलाद ना इधर के पैदा न कया हो त का शय पैदा न कया हो तो के का हाजत दरपेश है तो इनके वसीले से मत माल बजा आज तो जो पान के तो जवे त हिन को वधी का जरूरत भी केड़ी आ हिन को वधी कभी हाजत केड़ी आ 300 साल रनो आया त परचे न तो गलहाए न तो माफी न तो जे हद खणी छा तो जवे त या रब बेहक मोहम्मद ने व अली जिन व फातिमा वल हसन वल हुसैन इगफिर ली व तकब्बल तौबती मुझा मौला 300 साल रनो आया परचे न तो अरे पंचतन पाक दरवाजे ते मेल वटी तो बचाए न जे सदके माखे माफी दे ये ज़बान मा लफ्ज़ निकरंदा वया कुदरती आवाज तो बचे सको त या आदम लो सअलतनी परची से माफी दिनी से पर अज जे करे ज़बान मा ये लफ्ज़ चले हा त फी जमी ज़ुरियतिक अज 5 तनन जे सदके मुझे सजी औलाद के माफी नहीं छद खुदा तो फरमात लगफरत लहुम सबनी के बख्शे छया सुभान अल्लाह सुभान
साईं वाह वाह सुना साईं वाह मदीने वाले शानदार है नाम को कन्या बुलाया हो कला करे करे सेवाएं कला हाय मना अरे अरे रे बाजो तो के जो बे पास ना हमारे जमात के सुजात सोना सुजात पंजाब का बात सही ना सुभान अल्लाह हां सही बदर दी सही हे मदीने वाले जो शान आहे हुकूमत है खड़ी करे जो बेशक आहे बाकी मौला अली साईं जो शान असा कादरी सिलसिले वारन जो इमाम मौला अली मुश्किल कुशा जे वास्ते दावा घणई था कन पिया इहो खुदा जे कोरट में फैसलो हली रहियो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अहले सुन्नत वल जमात वारा फैसलो खटंदा जो अलीअ जो हथ सुन्नत जमात ते हूंदो नबी साईं फरमाया त हेरे आली आयो साईं जे हुजूर में पाण फरमाइश त वेह त तुंहिंजो शान तोखे ॿुधायां वे मदीने वारे फरमायो त लो अन्न अब्दन अब्दुल्लाह मिस्ल मा काम नूह फी कौमिही वकान लहू मिस्ल उहद ज़हबत फअनफक़हु फी सबीलिल्लाह व मुद्द फी उम्रिही हत्ता यहुज अल्फ आमिन अला क़दमैहि सुम्म बैन सफा वल मरवत कुतल मज़लूमन सुम्म लम युआलीक या अली लम यशुम राइहतल जन्नत व लम यदखुलहा सुभान अल्लाह चाहत साईं न कयो सुभान अल्लाह जिन करण जड़ी गाल आहे न वो छो न चयो नबी साईं फरमायो त अली जे कदे को शख्स हजरत नूह अलैहिस्सलाम जे तबलीग जे बराबर इबादत करे घणा साल तबलीग कई नूह अलैहिस्सलाम वाह वाह 950 साल वाह वाह नबी साईं तो फरमाया जे कदे को शख्स नूह अलैहिस्सलाम जे तबलीग जेतरी इबादत करे यानी 950 साल इबादत करे उन्हीं का बाद में ओद जबल जेतरो सोन अल्लाह जे राह में खर्च करे के नंबर ते 1000 साल पांचल पेरन सा पैदल वनी हज करे वरी चौथे नंबर ते सफा मरवे ते ड्रोड़ंदे विच ते कतल थी वने मजलूम मारजी वने शहीद थी वने चार गाली सुभान अल्लाह वरी बुधो जे कदे को शख्स हजरत नूह अलैहिस्सलाम जे तबलीग जेतरी इबादत करे माना 950 साल इबादत करे ओ त जबल जे बराबर सोन अल्लाह जे राह में खैरात करे 1000 साल पांचन पेरन सा पैदल वनी हज बैतुल्लाह शरीफ जो करे सफा मरवे जे ड्रोड़ंदे विच ते इहो मज़लूम शहीद थी वने कतल थी वने मदीने जा साईंदा फरमान पिया त सुम लम युबाली कया अली पर जकने तोसा मोहब्बत न तो रखे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शख्स मोहब्बत न तो रखे त लम
यशम राइहतल जन्नत वलम यदखुलहा इहो जन्नत जी बू सिंघी न सकंदो न जन्नत में दाख़िल थी सकंदो कारण कपड़न के पाइण वाला साख ते क़ुरान ते पुछंदो साहब तव्हां जे ज़ाकिरन बि तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधायूं हूंदियूं सुन्नत वल जमात वारा एॾो शान मौला जो बयान कनि अफ़सोस आहे जो तूं उन्हनि खे कटड़ू ऐं मरवान थो चवे तूं जहिड़े ते तो मर्ज़ी वधे सही आहे मौला जो शान आहे वरी पाण अलीअ खे फरमाईंदे हिते वे हाणे पंहिंजे पुटनि जो बि वरी शान ॿुध हसन हुसैन जो पंहिंजो शान बि ॿुध छो त मुंहिंजा हसन हुसैन नंढड़ा आहिनि मुंहिंजा हसन हुसैन मुंहिंजे कुलनि जा सवार नंढड़ा आहिनि 7 साल 7 महीना हुजूर जे हंज में रहिया आहिनि मदीने वारो तो फरमाज़ पियो त अली हिते वेह हिन हदीस जे विरावी तूं पाण बणिजी पओ मदीने वारो तो फरमाज़ पियो त इज़ा कान यौमुल क़ियामत कुंत अंत व वलदुक अला खैलन फुलकिन मुतवज्जतन बिदुर्र वल याकूत फयामुरुल्लाह बिकुम इनल जन्नत वन्नास यनजुरून अली जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त तूं वई तुंहिंजा पुट हीरन ऐं याकूत सां सिंगारियल चिट कमरनि घोड़नि जे मथां सवार थींदव आओ साईं पर फरमाईंदा हा उहे हीरन याकूत सां सिंगारियल हूंदा चिट कमरा घोड़ा हूंदा जन जे मथां तव्हां सवार थींदव मुंहिंजो रब तव्हांखे हुकुम कंदो त वञो जन्नत ॾे जॾहिं तव्हां जन्नत ॾे वेंदा उन चिट कमरनि घोड़नि जे मथां चढ़ी त मुंहिंजे सदके तव्हांजे सदके त असांजा आशिक़ बि जन्नत में वेंदा इहा का ॻाल्हि ई कान्हे का पर ॻाल्हि हीअ हूंदी जेॾी महिल तव्हां हीरन ऐं याकूत सां सिंगारियल चिट कमरनि घोड़नि जे मथां सवार थींदव त वॾा यनज़ुरून सारे हशर जे मैदान जा माण्हू तव्हांजे इज़त ऐं मर्तबे मान खे बीठा ॾिसंदा वाह अली तुंहिंजो घोड़ो वाह हसन तुंहिंजो घोड़ो वाह हुसैन तुंहिंजो घोड़ो मदीने सरकार जे ज़ात बाबरकात फरमाइश तुंहिंजो शान हसन हुसैन जो शान पाण फरमायूं त मन कुंत मौला फअली जो मौला अल्लाहुम्मा वाल मन वाला वआद मन आदा सॼी हदीस मुबारक इहे आहे हजतुल विदा जे वापसीअ ते मदीने मके पाक जे विच ते खुमे खदीर जे मक़ाम ते नबी साईं कजाए जे मथो कजाए रखाए बुलंद मक़ाम ते बिही करे अलीअ जे हथ खां वठी फरमायो त जंहिंजो मां मौला आहियां तंहिंजो अली मौला ॻाल्हायो तंहिंजो अली मौला आहे मुंहिंजा मौला जेको अलीअ सां मुहबत रखे तूं बि उन्हीअ सां मुहबत रखो पर जेको मुंहिंजे अलीअ सां अदावत रखे तूं बि उन्हीअ सां अदावत रखो जेॾी महिल नबीअ साईं ईअं फरमायो त हिकिड़ो शख़्स आहे उनजो नालो हारिस बिन नोमान आहे ॾाचीअ जे मथां चढ़ियो तकड़ो तकड़ो हुज़ूर अलैहिस्सलात वसलाम जे ख़िदमत में आयो ॾाचीअ खे 2 कदम परते विहारे आयो छा थो चवेसि ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे लक़बनि अलक़ाबनि सां यादि फरमायो आहे काथे यासीन काथे ताहा ओ चोॾीअ जा चंड काथे या अय्युहल मुज़म्मिल काथे या अय्युहल मुदस्सिर इकबाल तो तर्जुमो करे तो अलकाब कैसे कैसे खुदा ने किए अता अपने हबीब पाक को कुरवा में जा बजा यासीन कहीं पुकारा तो ताहा कहीं कहा हामीम नून ऐन कहीं वशम्स वद्दुहा हार दियो ना क्या तो जब आया मोहम्मद
तव्हां जेकी असांखे अल्लाह जे हुक्म सां चयो असां तस्लीम कयो। हाणे हिन बि साईं सां ॻाल्हाए अरे ओ बासी चोॾे चए थो ॾिही वञ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हांखे मुबारक हुजे तव्हां अॼु आशिक़ रसूल जमाए वाह साईं वाह। मारे तवजो कजो ख़ुदा जो नालो अथव। तव्हां चयो त अल्लाह जे वहदानियत खे ऐं मुंहिंजे रिसालत खे तस्लीम कयो असां तस्लीम कयोसीं। तव्हां चयो त 5 वक़्त नमाज़ पढ़ो असां 5 वक़्त नमाज़ पढ़ी। तव्हां चयो त रमज़ान जा रोज़ा रखो असां रमज़ान जा रोज़ा रखिया। तव्हां चयो त ज़कात अदा कयो असां ज़कात अदा कई। तव्हां चयो त हज बैतुल्लाह कयो असां हज बैतुल्लाह अदा कयोसीं। हाणे मां थो तव्हां खां पुछां त हे जेको तव्हां फरमायो आहे त मन कुंत मौलाहु फअलिकुन मौलाहु इहो तव्हां पंहिंजे तरफ़ खां था चओ या इहो बि अल्लाह जो ई हुकुम आहे। मदीने जे साईं फरमायो त मूंखे कसम आहे रब्बुल आलमीन जे इज़त ऐं जलाल जो जंहिंखां सवा ॿियो कोई माबूद न आहे त इहो बि अल्लाह जो ई हुकुम आहे। बस जेॾी महिल जो सोने रसूल इहो फरमायो त हे ख़ारिजी हो पुछ छॾे उथियो उथियो हे तकड़ो तकड़ो हाणे वञे पियो पंहिंजे ॾाॾीअ ॾे हेॾे मारे ॾिसो मथे आसमान ते ॾिसी करे चवे थो त अल्लाह साईं जेकॾहिं इहो सचो आहे जेकी मुहम्मद चयो आहे जेकॾहिं इहो सचो आहे जेकी मुहम्मद चयो आहे त पोइ फअमतिर अलैना हिजारतम मिन समाए अवेतना बिअज़ाबिन अलीम बस आसमान खां पत्थर वसाए असांखे मारे तबाह करे छॾ। ईअं चई 5 क़दम अॻिते हलियो ठका जो मथो पत्थर थियो त हिकु कोपरीअ में वक्त मरी वियो। ख़ुदा क़ुरान नाज़िल कयो त सअल साइलुन बिअज़ाबिन वाक़िअ बस साइल पाण ई अहिड़े अज़ाब जो सुवाल कयो जेको वाक़ियो थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही आहे ॻाल्हायो न। हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरवाज़े ते हिकिड़ो फ़ैसिलो आयो हो जाआन इराबियान यख्तस्मान ॿ हिकिड़ा बहराड़ीअ जा शख़्स हा विढ़ंदा 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 सिधो आया हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि। खिलाफ़त जो दौर हज़रत अमीर उमर साईं जो आहे। अॼु हज़रत उमर साईं खे चयो त साईं असांजो फ़ैसिलो कर साईं असांजो फैसलो कर। हज़रत उमर साईं चयो त फ़अज़न लिअलीइन फिल क़दा बैनहुमा। हज़रत अली साईं खे हज़रत उमर चयो त सुहिणा अली महिरबानी कर तूं हिननि जो त फ़ैसिलो कर तूं हिननि जो बात खोले चवे नथो तूं हिननि जो फ़ैसिलो त कर। त उन्हनि मां वरी हिकिड़े शख़्स जो त हे आहादान यकदी बैनना हे असांजो फ़ैसिलो कंदो हे असांजो फ़ैसिलो कंदो। बस उन शख़्स जो इहे चवण हज़रत उमर फारूक थियो बस भाई रहे हैं उमर वअख़ज़ बितलबीह हितां मचे करे पाण खां हज़रत उमर साईं वरितो। सुभान अल्लाह रे ॻाल्हाए पाण फरमायो त वकाल वहक मा तदरी मन हादा। अफ़सोस आहे तूं हिनखे नथो सुञाणे त हे केरु आहे। तूं थो चवे त हे असांजे विच में फ़ैसिलो कंदो तोखे ख़बर आहे त हे केरु आहे। हज़रत उमर साईं फरमायो त हादा मौलाय व मौला कुल मुमिन व मन लम यकुन मौलाहु फलैस बिमुमिन। अरे चया हे उमर जो भी मौला है हर मोमिन जो मौला है जंहिंजो है अली मौला ना है वो मोमिन ही ना है।
कोशिश करी तो करे पर बड़ा कोन को ठयल है पाण में बड़ी मर गलाए छो न को बड़ी गाल ॿुधी छॾियो बाद हज़रात इन मौला जे लफ़्ज़ मां हज़रत अली साईं जी बिला फ़सल खिलाफ़त जो मुराद वठंदा आहिनि। ये ग़लत आहिनि ये छो त हक़ में नबी फरमायो त मन कुंत मौला हो जंहिंजो मां मौला आहियां फअली मौला अली भी उन्हीं जो मौला है जे मौला के लफ़्ज़ मां खलीफ़ो मुराद वठबो त पोइ मन कुंत मौला हो नबी पाण खे भी मौला थो चवे पोइ जे खलीफ़ो मुराद वठबो त नबी भी खलीफ़ो थींदो त पोइ नबी कंहिंजो खलीफ़ो ख़ुदा और जो हुन मौला मुराद खलीफ़ो ना वठो त पोइ नबी भी खलीफ़ो थींदो सुभान अल्लाह काजो खलीफ़ो नबी तकरीर आज तव्हां उहे था ॿुधायो से मोहम्मद उस्मान जी सुन्नत अदा था कयो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे सही आहे उन्हीं का बाद में वरी कुरान शरीफ जी भी हिकड़ी आयत अथव फइन्नल्लाह हुव मौलाहु आहे फइन्नल्लाह हुव मौलाहु पोइ बेशक अल्लाह भी जो मददगार आहे पोइ जेकॾहिं मौला जे लफ़्ज़ जी खलीफ़ो मुराद वठंदव त पोइ अल्लाह खे भी खलीफ़ो चवंदव इंशाअल्लाह तबारक व तआला हे त थोड़ा लफ़्ज़ आहिनि पर जेकी कोडी फरे मैदान कंदो त दस्तगीर जा मुरीद दसे मारींदासीं हाणे सुभान अल्लाह चओ छा त मां तोखे हदीस ॿुधाई आहे खुदा जे ज़ात जो कसम आहे ऐं वाकई आहे हक़ सच जी ॻाल्हि आहे जेसि ताईं अलीअ सां मोहबत नाहे इबादत क़बूल नाहे ख़ारिजी हिन अरे इन हदीस पाक जो तर्जुमो हिकिड़े आशिक़ कयो आहे आहिनि 4 सिटूं पर जे गौर सां ॿुधे त इहे वरी साईं मोहम्मद इस्माइल जे सदके में ॿुधाया गौर सां ॿुधंदव जबे तो जिसे अली की विलायत का एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ अरे वाह और जब तो जिसे अली की विलायत का एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ नहीं वो तो जबे तो बदन पर हज का एहराम और दिल में बुग़्ज़ अली ये काबे के फेरे हैं तवाफ नहीं अन मदीनतुल इल्म अली इब्न बाबा सही है सही हदीस ॿुधो नबी फरमाया त अन मदीनतुल इल्म अबू बकर ने असासहा व उमर हितानहा व उस्मान सक़फहा व अली इब्न बाबा नबी फरमाया त मां शहर इल्म जो आहियां अबू बकर उन्हीअ जो बुनियाद हज़रत उमर फारूक भितियूं हज़रत उस्मान गनी छत हैदर करार दरवाज़ो सॼी हदीस पढ़ना विच में कटे थो वञे रहमत जो दरिया हवा छाॾे रुख रखे त ईअं रंग लाए छॾे बुखारी मुस्लिम जी रवायत आहे मदीने जा साईं उहद जबल ते चढ़िया हुआ कहिड़े जबल ते ओ उहद जबल ते चढ़िया हुआ अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सअद उहदन मदीने जा साईं उहद जबल ते चढ़िया अबू बकर व उमर व उस्मान अबू बकर उमर उस्मान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु हिन जेॾी महिल जो उहद जबल ते चढ़िया त फतहरक
जबल हलण लॻो। ॼाम साईं, जबल हलण लॻो। नबीअ फरमायो त उहद जबल मूंसां मोहबत कंदो आहे, मां उहद जबल सां मोहबत कंदो आहियां। हीअं कंहिंजो मुर्शिद अचे वेंदो आहे त ॾिसंदा न मुरीद आपे खां निकिरी वेंदा आहिनि। आओ न, आओ न, ईअं आहे न। जेॾी महिल जो मदीने जा साईं उहद जबल ते चढ़िया, अबू बकर उमर उस्मान सार त हे फत हर कयो, जबल हलण लॻो, हलण लॻो। त मदीने जे साईं पंहिंजे कदम मुबारक खे ठोकर ॾिनी। उसको तो साबित रहो, चुप कर, खामोश थी। फइन्नमा अलैक नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। तोखे ख़बर न आहे त हिकु तुंहिंजे मथां नबी आहे, हिकु तुंहिंजे मथां सिद्दीक़ आहे, ॿ तुंहिंजे मथां शहीद आहे। रहमत जो दरिया हवा, रहमत जो दरिया मौज ते अचे। पाण फरमाइनि त अन अली जो मिन नूर वाहिदन, मां मोहम्मद ऐं अली हिक ई नूर मऊ आया। मां मोहम्मद ऐं अली हिक ई नूर मऊ आया। वरी पंहिंजनि गुलामनि ॿियनि ॾे निगाह करे पाण फरमाए त अन व अबू बकर व उमर व उस्मान व अलीयन नूरन यमीन अर्श क़ब्ल ऐं युखलक आदम बे अल्फ आमिन। मां मोहम्मद, अबू बकर, उमर, उस्मान, अली अर्शे मुक़द्दस पे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश खां 1000 साल पहिरियों नूर हुयासीं। सही आहे। नबीअ जे शहर इल्म जो दरवाज़ो, इन में को शक कोन्हे। हिकिड़े ॾियारे हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक सां अली साईं गॾु पिया वञनि टई। सॼे ॾांहुं हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो, खॿे ॾांहुं हज़रत उमर फारूक हो, विच में अली साईं हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि कद जो ड्रिग हो, हज़रत उमर फारूक साईं बि 6.5 फुट कदावर जवान, अली साईं हो कद जो नंढो पिंजरो विच में पियो हले। हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर खे थो चवे, उमर चई बैनना कन्नून फीलना। हे हज़रत अली साईं असां में ईअं थो लॻे जीअं लफ़्ज़ लना में नून। सम्झो, वरी ॿुधाईंदुसि, वरी ॿुधाईंदुसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो हज़रत उमर साईं खे, बैनना कन्नून फीलना। उमर हज़रत अली साईं असांजे विच में हले थो, पर लॻे ईअं थो जीअं लफ़्ज़ लना में नून, लाम मथे, हेॾो अल्फ बि मथे, विच में नून। वाह वाह, ख़ुशि त पई हाणे सम्झ में आयव। वारे वाह, नबीअ जे शहर इल्म जा दरवाज़ा ॿिन्ही असहाबनि जे मुंहं ॾे ॾिसी करे चवे थो त जवाबु ॾियांव। हज़रत अबू बकर फरमाए तो चए तो सब बेशक तू जवाब दे जवाब। हज़रत अली फरमाया तो लम अकुन बैनकुमा लकुंतुमा ला। जे कदे मां तव्हां जे विच में न हुजां त तव्हां ला रहिजी वेंदो। जे नून विच में निकिरी वियो त लफ़्ज़ थींदो सिर्फ़ ला, ऐं ला जी माना है न, माना मां न हुजां त तव्हां ॿई न हूंदो। हे मुंहिंजे नून जो सदको अथव जो तव्हां ॿई आहियो। सुभान अल्लाह चए। अरे हेॾे करे लाइट खे छोड़ा त वरी ॿी ॻाल्हि ॿुधाए। मौला जो शान, मौला जो शान। हक़ सच जे ॻाल्हि खे माण्हू लिकाए न, मुनाफ़िक़ न थिए, नंबर 420 न थिए, दिलीअ जो ठंग न पड़जी थिए। हीअ ॻाल्हि ॿुधाए
नबी साईं जे दरबार में पखीअ जो भुगल गोश्त आयो हो तोहफ़े तौर। कंहिं आशिक़ जे दिलि घुरियो पखीअ जो गोश्त आहे भुगल आहे, मां सोहणे वटि खणी वञा त मुंहिंजो मदीने वारो खाए। सही आहे। जेॾी महिल जो अॼु हुज़ूर में पेश कयईं त नबी साईं जन उहो पखीअ जो भुगल गोश्त न पिया खाइनि, उहो गोश्त पाण वटि रखी दुआ घुरियो, अल्लाहुम्मा इतनी बिअहब्बिल ख़ल्क़िक इलैक याकुल मइया हाज़ा तैर। मुंहिंजा मौला है मां भुगल पखीअ जो गोश्त न खाईंदुमि जेसि ताईं सारी मख़लूक में जेको शख़्स तोखे प्यारो हुजे उन्हीअ खे मोकिल त मां मुहम्मद अरबिया साहिब पखीअ जो भुगल गोश्त खाए। मदीने जे साईं जी दुआ घुरण फजाअहू अली जो अल्लाह जी ज़ात मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा खे मोकिलियो, सिधो हुज़ूर वटि आया। फ़अकल मअहू नबी साईं अली साईं सां वो भुगल गोश्त वेही खाधो। पाण फरमाइस मुबारक थी मां हीअ दुआ घुरी अल्लाह ताला जे सॼे मख़लूक में रब खे वधीक तूं प्यारो आहे। तो 11 खारजी आया हस, 11 खारजी ये करे इस्लाम कोई खारिज ॾिठियूं ॼाणियूं नमाज़ूं रोज़ा तहजुद तबलीगा उमरा हज पर निकतल इस्लाम खां बस अदा हाणे कमु अथऊं इमाम तव्हां तकरीर जो कढी विया आहियो, हाणे मां कहिड़ा तलबा कंदुसि। शाबाश। हाणे वो आया चईंद नबीअ जे शहर इल्म जो आहे दरवाज़ो, हलूं था 11 ॼणा सुवाल पुछंदासीं से हिकु छा सुवाल हिकु हूंदो। जेकॾहिं 11 ॼणनि खे मुख़्तलिफ़ जवाब ॾिनई त मञींदासूं त बेशक नबीअ जे शहर इल्म जो दरवाज़ो आहे। ऐं पंहिंजे इन गंदे अक़ीदे खां बि तौबा हताज थींदासीं ऐं मौला अली साईं जा सच्चा मुरीद बणिबासीं। 11 खारजी पाण में इहो पको वाइदो करे आया मौला जे दरबार में। खारजी हिकिड़ो वयसि चईंसि मां हिकिड़ो सुवाल खणी आयो आहियां, मूंखे जवाबु ॾे। पाण फरमाए सदा चओ। चईंसि इल्मु अफ़ज़ल या माल? सुवाल आहे ऐं सुवाल हिकु हो बसि। मौला अली साईं फरमाए त इल्मु अफ़ज़ल आहे त हिन चयो त साईं जी अफ़ज़ल आहे त उन्हीअ जे वास्ते को दलील ॾियो मां मुतमइन थियां। मौला अली साईं फरमाए त इल्मु नबीयनि जी मीरास आहे ऐं माल कारून फ़िरऔन हामान ऐं शद्दाद जी मीरास आहे। ठीकु आहे। ॿाहिरि निकितो 10 खारज ने पुछियुसि त ॾे ख़बर अचे। जवाबु हे ॾिनो अथई, जवाबु हे ॾिनो अथई। ॿिए चओ त वरी मां थो वञा। साईं मां बि सुवाल पुछंदुसि। चओ कि इल्मु अफ़ज़ल या माल? मौला अली साईं फरमाए त इल्मु अफ़ज़ल आहे। साईं दलील कहिड़ो आहे? पाण फरमायो त इल्मु तव्हांजी निगहबानी कंदो आहे, माल जी तव्हां निगहबानी कंदा आहियो। जेॾी महिल उहो वियो त वरी पुछो त ॾे ख़बर अचे। जवाबु त ॿियो ॾिनई। आयो टियों खारजी चईंसि मुंहिंजो बि इहो ई सुवाल आहे इल्मु अफ़ज़ल आहे या माल? पाण फरमायो त इल्मु अफ़ज़ल आहे। दलील कहिड़ो आहे? अली साईं फरमायो त इल्मु पंहिंजे ख़ासि दोस्त खे ॾिबो आहे। ॻाल्हायो इल्मु पंहिंजे ख़ासि दोस्त खे ॾिबो आहे। बाक़ी माल जे लाइ इहो ज़रूरी नाहे उहो दोस्त दुश्मन सभिनी खे अता कबो। आयो चौथो खारजी, आयो चौथो खारजी चईंसि इल्मु अफ़ज़ल या माल? पाण फरमायोसि इल्मु अफ़ज़ल आहे। चईंसि दलील कहिड़ो आहे? पाण फरमायूं त इल्मु वारो हमेशह अज़मत ऐं बुज़ुर्गीअ सां यादि कयो वेंदो आहे ऐं माल वारो कॾहिं कंजूस ऐं बख़ील जे नाले सां यादि कयो वेंदो आहे।
घणा थिया 4 शाबाश आयो पंजो ख़ारिजी चईं इल्म अफ़ज़ल या माल पाण फरमायूं त इल्म अफ़ज़ल आहे दलील ॾियो चईं दलील इहो आहे त माल ख़र्च करण सां घटि थींदो आहे इल्म ख़र्च करण सां ज़्यादा थींदो आहे आयो छहो ख़ारिजी चईं मुंहिंजो बि इहो ई सुवाल आहे इल्म अफ़ज़ल या माल पाण फरमायूं त इल्म अफ़ज़ल आहे चईं दलील ॾियो मौला अली मुश्किल कुशा नबी साईं जे शहर इल्म जे दरवाज़े फरमायो त माल घणी मुदत ताईं पियो हूंदो त बेकार थी वेंदो ख़राब थी वेंदो ऐं इल्म कॾहिं ज़ाया न थींदो आहे घणा ख़ारिजी आया 7 ख़ारिजी आयो अॼु मौला खे अर्ज़ु कई त साईं इल्म अफ़ज़ल या माल पाण फरमायूं त इल्म अफ़ज़ल आहे साईं उन जे वास्ते दलील खपे पाण फरमायूं त हा माल सां दिलि सख़्त थी वेंदी आहे माल सां दिलि सख़्त थी वेंदी आहे ऐं इल्म दिलि खे रोशन कंदो आहे आयो 8 ख़ारिजी मुंहिंजो बि इहो ई सुवाल आहे इल्म अफ़ज़ल या माल पाण फरमायो त इल्म अफ़ज़ल आहे महिरबानी फरमायो दलील ॾियो पाण फरमायूं त माल वारो माल जे गुरूर में वॾाईअ में खुदाई दावा करे वेहंदो आहे पर इल्म वारो कॾहिं ईअं न कंदो हमेशह अब्दियत जो इक़रार कंदो आहे आयो 9 ख़ारिजी ॻाल्हायो काओ चईं इल्म अफ़ज़ल या माल अफ़ज़ल पाण फरमायो त इल्म अफ़ज़ल आहे नबीअ जे शहर इल्म जो दरवाज़ो आहे त दलील को सोहणो ॾिजो मां मुतमइन थिया पाण फरमायो त हाओ माल वारो जॾहिं मरी वेंदो आहे त उन्हीअ जो तस्करो बि मरी वेंदो आहे पर इल्म वारो मरण खां बाद में बि क़यामत तक उन्हीअ जो ज़िक्र जारी रहंदो आहे आयो 10 ख़ारिजी साईं इल्म अफ़ज़ल या माल पाण फरमायो त इल्म अफ़ज़ल आहे चईं पोइ महिरबानी करे मूंखे दलील ॾियो पाण फरमायो त हा माल वारे जा दुश्मन घणा हूंदा आहिनि इल्म वारे जा दोस्त घणा हूंदा आहिनि सुभाणे अल्लाह जो हथ खणी सही आहे आयो 11 ख़ारिजी चईं मुंहिंजो बि इहो ई सुवाल आहे पाण फरमायूं त इल्म अफ़ज़ल आहे चईं भला पोइ महिरबानी करे को जवाब को सुहिणो मिले पाण फरमायूं त हा पाण फरमायो त माल वारे खां क़यामत जे ॾिहाड़े हिक पैसे जो हिसाब वरितो वेंदो त काॾों कमाई काथे ख़र्च कई मगर इल्म वारो क़यामत जे ॾिहाड़े महशर जे ॾिहाड़े गुनहगारनि जी शफ़ाअत फरमाईंदो वाह जो रात जो 2:30 बजे मां बि दिमाग़ खे हलायो आहे सही आहे जेॾी महिल 11 खे मुख़्तलिफ़ जवाब मिलिया ॿाहिरि निकिरी पाण में चयो त बेशक नबीअ जे शहर इल्म जो दरवाज़ो आहे अलीअ साईं जे क़दमनि ते हथ रखियो तो हताब थियूं इस्लाम में दाख़िल थी पिया ऐं वाक़ई इहो नबीअ जे शहर इल्म जो दरवाज़ो हे मदीने वारे जो शान हे मौला जो शान हो हसनैन करीमैन जो शान हाणे हिकिड़ी हदीस मुबारक अम्मा साण खातून जन्नत जे शान जी पढ़ंदुसि सॼी जमात हथ मथे खणी करे 7 दफ़ा सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधाया बेशक मदीने जा साईदा फरमान पिया हिन हदीस जो रावी भी मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा है मदीने जा साईदा फरमान पिया त इज़ा कान यौमुल क़ियामत नादा मुनादिन मिन बतनानिल अर्श या अहल जमअ नक़सू रूसकुम व गुद्दू अबसारकुम हत्ता तमुर फातिमत बिन्त मुहम्मद अल सिरात इलल जन्नत फतमुर मअ 70 अल्फ जारियतन मिनल हूरिल ऐन कमरल बरक व मअहा सियाबुल महबूगतन बिल अमाद ततअल्लक बिकायमतन मिन कबायमिल अर्श तकूल या हकमल हुक्म बैनी
व बैन मन कतल वलदी फयहकुमुल्लाहु बिंदी व रब्बुल काबत सुम्मा तक़ूलु अल्लाहुम्मा अशफ़िनी फी मन बका अला मुसीबतिन फयशफ़अल्लाहु फीहिम। सुभान अल्लाह। मदीने जा सईदा फरमान प्यादा अली जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह जे सॼे अर्श जे पासे खां पढ़ो ईंदो, ऐलान थींदो त हश्र जे मैदान में अचण वारा नबी आहियो, रसूल आहियो, पैगंबर आहियो, सिद्दीक़ आहियो, शहीद आहियो, गौस आहियो, कुतुब आहियो, अब्दाल हो, औताद हो, नुकबा हो, नुजबा हो, कलंदर हो, भिटाई हो, ख्वाजा हो, दाता हो, मखदूम हो, दस्तगीर हो, नेकोकार हो, बदकार हो, पाया हो, पराया हो, सज्जन हो, दुश्मन हो। नक्किसूरू सकुम सब पाजा करता है क्यों? कहारिया रब जे तरफ का जो ऐलान थींदो त सॼा मखलूक जा कंध हेठि थी विया। वरी कुदरती ऐलान तो थिए पियो त वगुद्दू अबसारकुम अखियूं बि पंहिंजूं बंदि कयो। अरे हश्र जे मैदान में त सभु तो वसा जहिड़ा गुनहगार न हूंदा के त रब जा बि प्यारा पीरी हूंदसि। रब खे अर्ज़ु कंदा त मौला सॼे मखलूक जा कंध हेठि कराए छॾियई, अखियूं बंदि करायूं थी, छा ॻाल्हि आहे त कुदरती ऐलान थींदो त ख़ातून जन्नत थी अचे पई। मुंहिंजे महबूब जी पर्देदार बचड़ी थी अचे पई, मासूम सूरत वारी थी अचे पई, जंहिंजो चेहरो अॼु ताईं पंहिंजे बाबे मोहम्मद खां सवा, पंहिंजे बर अलीअ खां सवा, पंहिंजे बचन हसन हुसैन खां सवा न जिब्रील ॾिठो अथसि न इज़राइल ॾिठो अथसि। खुदा जो कसम खणी थो मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, कुरान शरीफ़ जी आयत आहे त अल्लाहु यतवफ़ल अनफ़ुस हीन मौतिहा, अल्लाह साहन खे वफ़ात ॾींदो आहे उन्हनि जे मौत जे वक़्तु। इन आयत मुबारक जे हेठां असां हनफिन जो तफ़सीर आशिक़ रसूल रूहुल बयान अल्लामा इस्माइल हक़ी थो लिखे त इन फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा लम्मा नज़ल अलैहा मलकल मौत लम तरदी बिक़ब्दिहा फ़क़बदल्लाहु रूहा। अल्लाह जे ज़ात बाबरकात इज़राइल खे मोकिलियो त वञ ख़ातून जन्नत जो रूह परवाज़ कर। पर ॻाल्हि ॿुध इज़राइल, इजाज़त मिलई त अंदरि वञी जाए, जे इजाज़त न मिलई त वापसि पोइ मोटी अची जाए। अरे खुदा के कंहिंजी कान कान्हे का हो बेपरवाह हुआ। अरे ॻाल्हाए जो नालो ईअं आहे। मता को चवे त ॾिसी दबाए जो किथे करे वियो त अलाह खे वेचारो बणाए वियो। जंहिंखे जाथो थो वञे सम्झ में ॻाल्हि अचे वञे पोइ टिक ॾींदा। इजाज़त मिलई त अंदरि वञ जाए, इजाज़त न मिलई त वापसि पोइ मोटी अची जाए। खुदा खे कंहिंजी कान कान्हे, नबी हुजे, रसूल हुजे, केर बि हुजे, हो बेपरवाह हुआ। पर मोहम्मद ऐं मोहम्मद जे घराणे साईं जो रब जो प्यार आहे। ॻाल्हायो न सही आहे। हाज़िर साईं इज़राइल अलैहिस्सलाम आयो, दरवाज़े ते दस्तक ॾिनई अचे। ख़ातून जन्नत पुछा कराई त ॾिसो त दरवाज़े ते केरु आहे। ख़बर पइजी वई त इज़राइल अलैहिस्सलाम आयो आहे, इंसानियत सूरत में बीठो आहे। चवे थो त रब मोकिलियो आहे त ख़ातून जन्नत जो रूह कब्ज़ करे अचु। अम्मा साढ़े जबरा मोकिलियुसि त पोइ इज़राइल खे चओ वञी त तूं कंहिंखां पुछंदो त कोन्हे, इजाज़त त न वठंदो आहे। ओचितो महलातनि में काहे पवंदो आहे। मेंदी लॻल लाल पुट क़ुरान माण्हुनि जे हंजनि मां मारियूं खयूं हलियो वेंदो आहे। भिटाई तो फरमा तो मार पवई का मौत तू अलमदा
राज तो वाही लखे खान खपाइया अरदा तो अड़मोट लाड़ो करी हाँ लतीफ कहे तो वट न हुई खोट खाई अड़ा घोट जन की मुंद न हुई मरण की कि खुदा जो मांखे यो हुक्म है इजाजत न मिलई त वञ न मिलई मोटिया महबूब जे बचड़ीअ पंहिंजे दिलि में इरादो कयो त जे एतिरी महिरबानी कई अथई त अॻिते बि कुर्ब ज़रूर कंदो सिर सजदे में रखी करे रब खे बि अर्ज़ करे त मुंहिंजा मौला तुंहिंजो मोकिलियल कासिद एलजी या अखियुनि ते या को बहानो कोन करे सघंदसि पर अॼु ताईं मुंहिंजे पर्दे जी लज रखी अथई आहे त तुंहिंजो फ़रिश्तो मलाइक पर मां फातिमा जे लाइ धारियो मदीने जा यहूदी चवन त केड़ो मोहम्मद जे पत्नीअ जो पर्दो हुयो ओ जो इस्राईल अलैहिस्सलाम मुंह ॾिसी वियो अथसि वाड़े मां आला हज़रत अहमद रज़ा बरेलवी लख रहमत अल्लाह साईं मज़ार जे मथां करे ॿुधड़े सुन्नत जमात जे तरफ़ खां हाल बैत जो शाह चवे थो त उस बतूले जिगर पार ए मुस्तफा उस बतूले जिगर पार ए मुस्तफा हुजलह आराए इफ़त पेला खुसलाम मुस्तफा पढ़ पढ़ पेला खुसलाम शमए बस में तेरा खुसलाम शमए बस में हिदायत पेला खुसलाम सिका चल न देखा महो मिहर में सुभान अल्लाह जय रेखे जय चादर खे न सिज ॾिठो न चंड ॾिठो जिसका चल न देखा महो मिहर में उस रिदाए नज़ाहत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला सलाम पार हाय सुहफ़ गुंजहाय कुदस अहल बैत नबूवत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला सलाम तत्हीर से जिनके पोते जन्मे उस रियाज़ नजात पेला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला सलाम खैरुर रसूल से है जिनका खमीर खून खैरुर रसूल से है जिनका खमीर उनकी पेला सुतीनत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला वो खातूने जन्नत जो मदीने जा साईदा फरमान पिया त इन फातिमत खुलिकत हूरियन फी सूरत
खातून जन्नत हिक हूर है। वाह वाह, बेशक खातून जन्नत हिक हूर है जैसे इंसानी शक्ल में तखलीक कयो वयो आहे। सही गाला बिया हदीस में मदीने के साईं फरमायो त इन इब्नती फातिमा तहरा आदमियतन लम तहद वलम ततमुस। मदीने जा साईं ता फरमान त आदम मुजी बचड़ी खातून जन्नत इंसानी हूर है जैके कदह हैज न आयो तब दस पतो जैसी माना है अल्लती लम कर उम्रतन कत जिन सजी जिंदगी में गाढ़ान न ॾिठी लालाई न ॾिठी खातून जन्नत केड़े महमान नहीं दी इन्हनि ॻाल्हियुनि खां मुस्तफा जी बचड़ी पाक हुई। छो त जेड़ी महिल हज़रत इमाम हसन जी विलादत पई थिए न तो उन वक्त में खातून जन्नत की दाई हुई अस्मा बिन्त उमैस। कब्बलत फातिमा बिल हसन फलम अरा लहा तमन फकुल्त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम अरल फातिमा तमन फिल हैय वन निफास फकाल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नबलती ताहिरतुन व मुत्तहिरतुन। जड़ी मतलब जो हजरत इमाम हसन जी विलादत पई थे तो दाई हुई अस्मा बिन्त उमैस। जड़ी मतलब बचड़े की विलादत थी तो औरत का जेका खराबी आलूदगी निकरंदी आ औरत के और ईंदी आ रतु ईंदो वा का शय अस्मा बिन्त उमैस ॾिठी बात खातून जन्नत जे शिकम अतहरम हजरत इमाम हसन मुर्तबा इने नूर थी निकतो तो अस्मा बिन्त उमैस तिखी तिखी वई सिधो नबी साईं जे हुजूर में फकुल्त या रसूल अल्लाह चवे थी पोइ मां अर्ज़ कयो त अल्लाह जा महबूबा पाण फरमाए अस्मा जी जैसे खातून जन्नत पेर लधा आहिनि बचड़ो ॼाओ अथसि पर जेके औरत खां जेका बि ॻाल्हि निकिरंदी आहे उहा का शइ नाहे। ईअं नूर जो जीअं को झटको थिए ईअं नूर वांगुरु हिकिड़ो बचड़ो ॼणियो थिए ॾाढो सुहिणो आहे। इहा छा ॻाल्हि आहे? नबी साईं फरमाए त मुंहिंजी बचड़ी फातिमा पाक आहे साफ़ आहे मुक़र्रर आहे। इन्हनि ॻाल्हि न का हथ मथे खणी करे जेकर सुभाणे सही आहे न जब हिकदम कयो अखियूं बंदि कयो पाण था फरमान पिया त अली मुंहिंजी बचड़ी खातून जन्नत 70,000 हुरन जे जुलूस में ईंदी। अल्लाह जड़ी महिल पुलिस रात ते ईंदी त 500 साल जो पंधु वार खां सनी तलवार खां तेज कमर पाके इहे जीअं पिच तजलो ॾींदी आहे खिमण ॾींदी आहे इहे मुंहिंजी बचड़ी खातून जन्नत 500 साल जो पंधु पार करे वेंदी पुलिस रात टपी वेंदी पर अली मुंहिंजी बचड़ी जन्नत ॾे न वेंदी मम्मा सियाबुल महबूगतन बिल अमाद ततअल्लक बिकाजमतन बिन कवायमिल अर्श तकूल या हकमल हुक्म पैनी व बैन मल कतल वलदी। मुझे बचड़ी खातून जन्नत सा कपड़ा साड़ हूंदसि पर समूरा रत में रंगल हूंदसि। सॼी बाजे मथां हसन जे ज़र वारो चोलो हूंदसि कभी बाजे मथां शहीद करबला हुसैन लजपाल जे रत जा चोला हूंदसि। अल्लाह जे अर्श जे अॻे थपे में चुंबड़ी बीहंदी रब खे अर्ज़ कंदी त मुंहिंजा मौला जेके तो फातिमा जे मथां महिरबानियूं कयई एहसान कयई थोरा कयई उहे मां तुंहिंजा लाहिक़ न थी सघां पर काए बि न थी सघां जो मोहम्मद जहिड़ो अबू ॾिनई अलीअ जहिड़ो वर ॾिनई हसन हुसैन जहिड़ा बचड़ा ॾिनई। अॼु हशर जे मैदान में पाचन परावन खे मुंहिंजो शान ॾेखारियो थी सॼे मखलूक जा कंध हेठि कराया थी अखियूं बंदि करायूं थी पर मुंहिंजा मौला इहे महिरबानियूं तुंहिंजो हिकिड़े पासे मूंखे हुसैन जो सूर ॿिए पासे हुसैन के तीर काथे लगा हा मां फातिमा जे जिगर में लगा हा कॾहिं मुंहिंजे हुसैन जो सिर नेज़े ते हुयो त कॾहिं कूफे जे शहर में तनूर में वञी रखियो हुन इहे जे लाइ त मां हुसैन खे न ॼणियो
अजो हसरत के मैदान में सब ये यजीदी आया बाक़ी करबला जे कूड़न जो हिसाब ऐं फ़ैसिलो वठी ॾे। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, कॾहिं त गुलनि पाकनि ते खणी, कॾहिं त गुलनि पाकनि ते खणी हलंदो विधी के हुज़ूर सल्लम, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा चन लहे, ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा चन लहे, कयो जन्नत जे कपिड़नि जो हुकुम, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हर हूर हुसैन खे हार विधा, हर हूर हुसैन खे हार विधा, हर हूर हुसैन खे हार विधा, वही करे बनो पड़जी भागे रमो, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, इमाम हसन खे ज़हर मिलियो, इमाम हसन खे ज़हर मिलियो, जंहिंजो नूरी जिस्म रेशम खां लमो, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, पुट कूठ वियो काज जी रात कुसी, पुट कूठ वियो काज जी रात कुसी, जंहिंजो कासिम घोट ख़ुदा जो कसम, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, ओ ग़ुलाम नबी जट छा ॼाणे, ऐं ग़ुलाम नबी जट छा ॼाणे, ओ ग़ुलाम नबी जट छा ॼाणे, सल सादिक़ सां इहो सूर सितम, छा पेश करे हसनैन जो ग़म। हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। पाण फरमायो अली मुंहिंजो अल्लाह हुसैन ऐं यज़ीद जे विच में फ़ैसिलो फरमाईंदो त फयहकुमुल्लाह बिनती व रब्बुल काबत, मां मुहम्मद खे कसम रब काबा जो त यज़ीदी फ़ैसिलो हाराए वेंदा, करबला जे खूननि जो केस मुंहिंजी धीउ फातिमा खटंदी। सुभान अल्लाह जो जवाब ॾे। क़यामत जो पियो हुज़ूर ॻाल्हियूं ॿुधाए,
अल्लाह कहिड़ो इल्मु ग़ैब बाक़ी रहियल आहे जेको वहाबीअ खे नबी साईं न ॿुधायो आहे। अली जेॾी महिल करबला जे खूननि जो केस मुंहिंजी धीउ फातिमा खटंदी सुम तक़ूल वरी रब खे अर्ज़ु कंदी त मुंहिंजा मौला हाणे मुंहिंजे करबला जे बचड़नि जे खूननि जे सदके अल्लाहुम्मा अशफ़ेनी मुंहिंजा मौला ने मूंखे इजाज़त ॾे त मुंहिंजे करबला जे बचड़नि जा खून रायगान न वञनि। मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे बाबे साईं जे उम्मत जी शफ़ाअत कयां। अल्लाह ताला फरमाईंदुसि त फातिमा तुंहिंजे बाबे जी उम्मत में 73 टोला, हिकिड़ो त अहिड़ो बि टोलो हुयो जिन चयो हो त यज़ीद हक़ ते आहे, हुसैन ग़लतीअ ते आहे, ना हक़ ते आहे, उन टोले जी बि शफ़ाअत कंदी आहे। फातिमा अर्ज़ु कंदी त न मुंहिंजा मौला, ख़ुदा फरमाईंदुसि कहिड़े टोले जी तूं शफ़ाअत कंदी आहे? चई मूंखे इजाज़त ॾे त मां उन्हनि आशिक़नि जी शफ़ाअत कयां फी मन बका अला मुसीबतनि जेके मुंहिंजे हुसैन आली मक़ाम जे ॾुख ऐं मुसीबत ते रुंडा नबी फरमाए त फयशफ़अ अल्लाहु फ़ीहिम अली मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे बचड़ीअ खे इज़्न शफ़ाअत जो ॾींदो, दुआ जा हथ खणंदी मुंहिंजे आशिक़ उम्मत जो बेड़ो तरी पवंदो। सही आहे? वाह जो आशिक़ शहर चयो चवे थो त तुसां कचहरी हक़ दी बैठी हो, इथां झूठ न कोई दलील होवे, उथां कम नहीं को सिफारिशां भावे मूसा भावे खलील होवे, जहिड़ा फैसला अर्शा ते हो जावे ओहदी मोड़ न कोई अपील होवे, पर रफीक मुकदमा वो क्यों हारे जंहिंजे पासे मोहम्मद वकील होवे। मुझे मेहरबान मुर्शिद फरमायो त हुसैन शहनशाह दा शान क्या पुछदे, ओंदा शान पुछी त हबीब को पुछ, जेको कुल्हिया ते चार घुमैदा हा ओंदा कदर कुरान करीम को पुछ, जे नमाज पढ़े बि सवार समझ एतबार मिली त अल्लाह को पुछ, वके वेस मंगे त खुदा पिया मुंजे जा आदा हा जिब्रील को पुछ, हर वक्त इहो इरशाद आहा एको रंज न करी रहमान को पुछ, अज धड़ करबल विच सिर नेज़े ते पिया कुरान पढ़े मिस्कीन को पुछ। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे खुश आबाद रखंदो। हिन वक़्त में मौजो ख़िदमतगार आशिक़ रसूल हाफ़िज़ कारी अब्दुल गनी खोसो आयो आहे, वॾो कशालो करे सकरन खां। अॼु हुनजो ख़त्मो बि पूरो हुयो। ऐं जी साईं जिन्नो आया को छाया एतरे मां साईं नंढे को हमेशा जे लाइ माफ़ी थो घुरा। बसि न मां में एतिरी दम ताक़त कान्हे का अलाह ॾिसे थो मुंहिंजो काकड़ो धवे नूर मिठे जो कसम आहे। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि अरे अदा तव्हां आशिक़नि जो ढाओ मां सुबुह ताईं तकलीफ़ कया न थींदो। ख़ुदा तबारक व तआला तव्हांजे इश्क़ खे सलाम हज़रत अली साईं वटि हिकिड़ो पंहिंजो हुयुसि बि प्यारो हुयुसि, पोइ उन्हीअ कई चोरी। तव्हां बि करे आया आहियो? पोइ साबित थी पियसि ॻाल्हि। अलीअ साईं पुछियो अरे चोरी कई थी? चई हा साईं। पाण फरमाए त हुनजो हथु कटियोसि, हथु कटियोसि, हथु कटिजी वियो। जेॾी महिल हथु कटिजी वियो ॿाहिरि वञे पियो त हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु मिलियुसि। अरे हथु कटायो थो वञे, छा कयो थी? चई चोरी कई हुयमि। मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा असदुल्लाह गालिब फातिह खैबर खातून जन्नत जे वर हसन हुसैन जे बाबे वक्त जे खलीफ़े अमीरुल मोमिनीन नबी साईं जे भाउ कुरान जे कारीअ मुंहिंजो हथु कपियो आहे। ॻाल्हाए
फिर हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला ने फरमाया रे गाल त बुधो अली तो जो हथ कपियो आ एदा लकब अलकाब तो जेसे सलमान फारसी के चई त इन जी तारीफ छो न कया माके जहन्नम जे अजाब का बचाए छडियो त या तारीफ न कया हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आयो मौला अली साईं वट अजे गाल कयई से केवे ता जो को कारडो जो को प्यारो मानो न जे चोरी कई हुई हथ कटियो जे हां हथ कटियो सेस अदल इंसाफ नहीं के चेवा अज पाकिस्तान जो अदल इंसाफ दिसे तो मुझी तारीफ तो करे कि हाँ खुदा जो कसम की दी तुझी तारीफ तो करे मौला चई चंगो अरे इन के मजो वठी दा जो सडे मौला अली साईं फरमाए अरे इन के मजो वठी अचो एडे सुभान अल्लाह वठी आया के तो चोरी कई तुझो हथ कटियो डाडा बड़ा मां के लकब अलकाब पियो दे मारी डाडी तारीफ कई तई से तारीफ तुझी किए न कया खुदा जे कर को मां के बचाए बेदी मौला अली साईं फरमाते हे दिया हथ कटियल हो वो हथ इन बाह सा मिलाए मिलाए थोड़ा के रुमाल ववद यदहु अला साइदिही वगताहु बिमुतिलिन वदआ बिदअवातिन सुभान अल्लाह फसमिना सौतन मिन समाए इल्फ इन्निदाइन फवदअनाहु फइज़ल यद कद बरअत बिइज़्निल्लाह व जमील सुनइही